नाज़रीन, थरजी कोयल माई भागी जे विछोड़े के 36 वरहे विहामी चुका आहिनि, पर अॼु बि संदसि सुरीलो आवाज़ लाड़ तोड़े उत्तर में गूंजंदो रहे थो। माई भागी जी फनी सफ़र ऐं ज़ाती ज़िंदगी बाबति ॾिसूं था चेतन कुमार जी हीअ रिपोर्ट। मुझे पी पुगाईंदो पोइ यक तारो वॼाईंदो पोइ उन जी पुछां कोई ॻाईंदी करे ये तारन मां तरंदी अचे लोड़ मां लोड़ंदी अचे इहो दिलि ॿारो चल पई करे त हीअ चऊं त हीअ केरु फनकार आहे जो ॻाए थो इहो। पोइ मुंहिंजी माण्हुनि खे माननि वञी चयो त हीअ माई भागी ॻाए थी। तरंदी जचे वो छोलन मां चुलंदी जचे वो दिली बारो चली मारे चली पई करे ओ झिरमिर दौला परते पवनी की डोला गावे मोर पपैया मीठा बोले कोयल छोर बचावे। थरजी कोयल तौर मक़बूलियत माणींदड़ माई भागी थरपारकर जिले जे डीपले शहर भरसां 1920 धारे अख खोली। संदसि वालिद मोहतरम जो नालो वयल फकीर ऐं अमर जो नालो माई खदीजा और कसी बाई हो। भागी जो जन्म रागी घराणे सां हुअण करे हुन ॻाइण जी शुरूआत नंढपण खां ई कई। मौसीक़ी जी दुनिया में संदसि उस्ताद बि माउ पीउ हुया। माई भागी के इलाइक़े में भाग भरी सॼो वेंदो हो। जॾहिं हू बालिगपणे खे रसी त संदसि शादी ओथी फ़क़ीर सां थी जेको पिणु थर जो मशहूर लोक फनकार हो। माई भागी माउ पीउ ऐं मुड़ुस खां सवाइ थर जो मशहूर रागी उस्ताद मुराद फ़क़ीर सां गॾु बि ढाटकी, मारवाड़ी, सिंधी ऐं गुजराती समेत मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में गीत ॻाए वॾी मक़बूलियत माणी। पर जॾहिं हुन खड़ी नीम के नीचे हूं तो हेकली ॻायो त शोहरत जे बुलंदनि ते वञी पहुती। मीठा बोले कोयल छोर बचावे उतना पुछा छेल घमरिया हे कली जातो लो पटारू बना ओ चली बनी दे उतना पुछा छेल घमरिया हे कली जातो लो पटारू बना ओ चली बनी दे ले खड़ी नीम के नीचे। यो गीत सिंधु तोड़े हिंद सूजो सॼी दुनिया में मशहूर थियो। एतिरे क़दर जो जेके माण्हू घाटकी या मारवाड़ी ॿोली खां अणवाक़ुफ़ हुआ उन्हनि खे बि घणो वणियो। साॻी नमूने भिट जा भिटाई भिट ते वसई नूर मुंहिंजूं तो पुॼायूं मन जूं मुरादूं घणो मक़बूल थियो। भिट जा भिटाई वो भिट ते वसई नूर मुंहिंजूं तो पुॼायूं मन जूं मुरादूं। जॾहिं त संदसि ॻायल गीत समन साईं मां त गोली गुलाम तुंहिंजे दर जी अॼु बि लाड़ जे पटनि ते गूंजंदो रहे थो। मन साईं मत गोली गुलाम तुंहिंजे दर जी साईं मत सागी होर तो तुंहिंजे दर जी दिला भरी ॾिस दिल सां वो मचूं भरी ॾिस मन सां समन साईं मत गोली गुलाम तुंहिंजे दर जी। अहिड़ी रीति हुन लतीफ़ सरकार, संत कबीर, पंठार फ़कीर, अमल फ़कीर ऐं ॿियनि सूफ़ी शाइरनि जा सभई कलाम ॻाए वॾी मक़बूलियत माणी। माई भागी शुरूआती ॾींहंनि में पंहिंजी अमड़ सां गॾु शादियुनि मुरादियुनि में लोक गीत ऐं सहरा लाॾा ॻाईंदी हुई। पर 1968 में जॾहिं हुन भालवा में लॻायल मारवी जे मेले में ॻायो त खेसि चङी भली मक़बूलियत मिली। तंहिंखां पोइ राग राणी आबदा परवीन जे मुड़ुसु शेख गुलाम हुसैन खेसि रेडियो पाकिस्तान ऐं अब्दुल करीम बलोच पाकिस्तान टेलीविज़न ते मुतारिफ़ कराई। अम्मा बि ॻाईंदी, ढोलक वॼाईंदी ऐं मुंहिंजो पीउ बि ॻाईंदो हो, पोइ यकतारो वॼाईंदो पोइ उन जी पुछां कोई ॻाईंदी। मूंखे पहिरीं अचे जॾहिं रेडियो ते आयसि त इहे तारनि मां तरंदी अचे लोड़ मां लोड़ंदी अचे इहो दिलि ॿारो चल पई करे पोइ इहो मुरली वारो मन मोहे हला जो बि अहिड़े लहू लाइ त हीअ चऊं त हीअ केरु फनकार आहे जो ॻाए थो इहो। पोइ मुंहिंजी माण्हुनि खे माननि वञी चयो त हीअ माई भागी ॻाए थी। माण्हुनि खे कई करे माई भागी अलाए केरु आहे किथे जी आहे ख़बर न। तंहिंखां पोइ वञी पोइ जॾहिं मुंहिंजी शिकिल बुकिल ॾिठूं
तॾहिं वञी वो रेडियो ते आगुड़े वो टेलीविजन ते आयसि तॾहिं वञी शिकल ॾिठो तरंदी जचे वो छोलन मां चुलंदी जचे वो दिल्ली बारो चली मारे चली पई करे। लोक अदब ऐं मौसीक़ी जी दुनिया में संदसि ख़िदमतनि जो क़दर कंदे वक़्त जे वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खेसि 60 एकड़ ज़मीन इनाम तौर ॾिनी, जॾहिं त सदारती एवार्ड, लतीफ़ एवार्ड, लाल शहबाज, सचल सरमस्त ऐं मारवी एवार्ड समेत केतिरनि ई एज़ाज़नि सां नवाज़ियो वियो। संदसि औलाद मां पुट कालू फ़कीर, धीउ माई सोनी ऐं पोटो बरकत फ़कीर लोकगीत ॻाए वॾी मक़बूलियत माणे चुका आहिनि। फर्जी कोयल माई भागी उमिरि जे आख़िरी हिसे में अधरनि जी बीमारी भोगींदे 66 सालनि जी ॼमार में यानी 7 जुलाई 1986 धारे ही दुनिया छॾी, पर पंहिंजे ॻायल गीतनि वसीले आवाम में हू अॼु बि ज़िंदा सुठे सागन जुला मानू कोन जलो साली मंझि मानी अला वो मिठे मारन जुला मानू कोन जलो ओ सुठे सागन जुला मानू कोन जलो।